छा फ़ौजी अदालतूं ई दहशतगर्दीअ जो टोड़ आहिनि? इस्लामाबाद में क़ौमी असेंबलीअ जे स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि पार्लियामानी पार्टियुनि जे अॻुवाणनि जो अहम इजलास घुरायो वियो, जंहिं में पीपल्स पार्टी खां सवाइ ॿियनि पार्लियामानी पार्टियुनि जे अॻुवाणनि पिणु शिरकत कई। अॻुवाणनि मुल्क अंदरि ग़ैर मामूली हालतुनि जो सबबु ॼाणाईंदे फ़ौजी अदालतनि खे वक़्त जी अहम ज़रूरत क़रार ॾींदे फ़ौजी अदालतनि जे मुदे में 2 सालनि जी वाद ते इतफ़ाक़ करे वरितो। फ़ौजी अदालतनि बाबति हुकूमत जो चवणु आहे त फ़ौजी अदालतनि जे मुदे में वाद बाबति आइनी तरमीम जो मामिलो सेनेट ऐं क़ौमी असेंबली में आंदो वेंदो। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त दहशतगर्दी हिन मुल्क जो वॾो मसइलो आहे, पर सवाल इहो आहे त फ़ौजी अदालतनि जे क़याम वारो फ़ैसिलो मुल्क जी सियासी क़यादत जो गॾियल फ़ैसिलो आहे या इहा फ़ौज जी मंशा आहे। तंहिंखां पोइ जेकॾहिं फ़ौजी अदालतनि जे क़याम जो मक़सदु दहशतगर्दीअ जी पाड़ पटणु आहे त छा रुॻो फ़ौजी अदालतूं इन मसइले जो हल आहिनि? छा रुॻो दहशतगर्दनि खे सज़ाऊं ॾियण सां दहशतगर्दीअ जो मसइलो हल थी वेंदो? यकीनन इन सां दहशतगर्दनि खे धक त रसाए सघिजे थो, पर दहशतगर्दीअ जो ख़ात्मो मुमकिन न आहे। दहशतगर्दीअ जी पाड़ पटण लाइ सभ खां अहम ॻाल्हि उन मौक़िफ़ जी पाड़ पटणु आहे जेको दहशतगर्दीअ खे पैदा करे रहियो आहे। असल पाड़ उन ख़ामोश हिमायत जी पटणु घुरिजे जेका दहशतगर्दनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं सहूलियतकारीअ जो किरदारु अदा करे रही आहे। इन हक़ीक़त खां इनकार न आहे त दहशतगर्दी वॾो मसइलो आहे, पर इन सचाईअ खां बि केरु इनकार न करे सघंदो त मुल्क अंदरि दहशतगर्दीअ बाबति सियासी क़यादत में कंहिं बि क़िस्म जो इत्तफ़ाक़ राय मौजूद ई न आहे। इहा का घणी पुराणी ॻाल्हि न आहे जो पंजाब जे गवर्नर शहीद सलमान तासीर जे क़ातिल मुमताज़ कादरीअ खे मुल्क जी सिविल अदालतनि क़ातिल ऐं दहशतगर्द क़रार ॾेई मौत जी सज़ा ॿुधाई, पर केतिरियूं ई सियासी पार्टियूं खेसि ग़ाज़ी क़रार ॾेई रोडनि रस्तनि ते जलसा जुलूस कंदियूं रहियूं। केतिरियूं ई सियासी धुरियूं खेसि पंहिंजो हीरो क़रार ॾींदियूं रहियूं। अॼु ॾींहं ताईं असांजे वफ़ाक़ी घरू वज़ीर हिकु भेरो बि मुमताज़ कादरी खे दहशतगर्द या क़ातिल न सॾियो आहे, बल्कि हू इन मामले ते चप चोरण लाइ तयार ई न आहे। वज़ीरनि मुशीरनि जी वॾी फ़ौज मां केर बि मुमताज़ कादरी खे दहशतगर्द या क़ातिल क़रार ॾियण लाइ तयार न आहे। इन मां वाज़े थी वञे थो त असांजी सियासी क़यादत में दहशतगर्दीअ जे मामले में केतिरो इत्तफ़ाक़ राय मौजूदु आहे। काल्ह जॾहिं पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल ते हमिलो थियो हो त सॼी सियासी अस्करी क़यादत गॾियल तौर ते नेशनल एक्शन प्लान ते इत्तफ़ाक़ कयो हो। फ़ौजी अदालतनि खे 2 सालनि जे मुदे लाइ मंज़ूर कयो वियो, पर अॼु पीपल्स पार्टी पंहिंजनि ख़दशनि जो इज़हार करे रही आहे। उन खां पोइ जॾहिं नेशनल एक्शन प्लान मंज़ूर कयो वियो हो त उन जो हिकु नुक़्तो इहो बि हुयो त मुल्क अंदरि हलंदड़ समूरनि मदरसनि जी रजिस्ट्रेशन कई वेंदी, मज़हबी मुनाफ़रत पखेड़ींदड़ मदरसनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वेंदियूं। सिंध में त 93 मदरसनि जी फ़हरिस्त बि जारी कई वई हुई जेकी सिधी या अणसिधी तरह दहशतगर्दीअ में मुलविस रहिया आहिनि। मदरसनि जी रजिस्ट्रेशन या कानून साज़ी त परे जी ॻाल्हि रही, पर दहशतगर्दी में मुलविस मदरसनि ख़िलाफ़ पिणु न त सिंध सरकारी का कार्रवाई कई ऐं न वरी वफ़ाक़ या सिक्योरिटी इदारा ई उन्हनि मदरसनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तयारु थिया। जेकॾहिं अमली मैदान में असांजी कारकर्दगी अहिड़ी हुजे त पोइ फ़ौजी अदालतूं दहशतगर्दीअ जी पाड़ पटण में केतिरो कामयाब थी सघनि थियूं, इन जो अंदाज़ो लॻाए सघणु घणो मुश्किल न आहे। असां सम्झूं था त जेकॾहिं दहशतगर्दी जी पाड़ पटण घुरो था त पोइ सभ खां पहिरीं त समूरियुनि धुरियुनि खे दहशतगर्दीअ बाबति पंहिंजी सोच खे तब्दील करणो पवंदो ऐं दहशतगर्दनि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ दहशतगर्द ऐं क़ातिल ई सम्झणो पवंदो। उन खां पोइ असांजी चूंडियल क़यादत में कंहिं यूनियन काउंसिल जे हिकु चूंडियल मेंबर खां वेंदे मुल्क जे वज़ीर आज़म ताईं हर हिकु चूंडियल नुमाइंदे खे इन मौक़िफ़ खे झर झंग आम करणो पवंदो। पंहिंजी तक़रीरनि पंहिंजनि बयाननि में दहशतगर्दनि खे दहशतगर्द क़रार ॾियणो पवंदो। माण्हुनि में मज़हब जी आड़ में दहशतगर्दी कंदड़ समूरियुनि धुरियुनि खे वाइखो करणो पवंदो ऐं जेको शख़्स दहशतगर्दनि खे दहशतगर्द ऐं क़ातिल क़रार ॾियण बदिरां खेनि पंहिंजो हीरो क़रार ॾे, तंहिंखे बि दहशतगर्दी जे खाते में दाख़िल करणो पवंदो। जेसिताईं असांजी सियासी तोड़े अस्करी क़यादत अहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार न कंदी, तेसिताईं फ़ौजी अदालतूं तोड़े ऑपरेशन वक़्ती तौर ते दहशतगर्दीअ में ठापुर जो सबबु त बणिजी सघनि था, पर मुस्तक़िल तौर ते दहशतगर्दी जी पाड़ नथा पटे सघनि।